सो दोस्तों मुझे पोयां जेको तव्हांखे स्कल्पचर नज़र अची रहियो आहे इनखे चइबो आहे वंडरलैंड स्कल्पचर ऐं हीअ बेसिकली वायर सां ठाहियो वियो आहे। हीअ हिकिड़ी छोकिरी जो सर आहे ऐं जीअं त तव्हांखे मूं अंदरियां खां ॾेखारियो त जेकॾहिं तव्हां अंदरियां खां ॾिसो त हीअ पूरी हिन जी वायरिंग थियल आहे ऐं उहो वायर हिकु अहिड़े नमूने सां पाण में तरतीब ॾिनी आहे त उहो हिकिड़ो इंसान जो चहिरो नज़र अचे थो। सो दोस्तों हीअ आहे कैलगरी जो सिटी हॉल ऐं हीअ इरेक्ट कयो वियो हुयो 1915 में जॾहिं पहिरीं जंग अज़ीम लॻी हुई ऐं कैनेडियन सिपाहियुनि जे एज़ाज़ में इहो ठाहियो वियो हुयो। जॾहिं त हितां भरिसां कैलगरी यूनिवर्सिटी जो कैंपस आहे, सिटी कैंपस आहे ऐं हिन पासे जेकॾहिं तव्हां ॾिसो त तव्हांखे कैलगरी जो टावर नज़र ईंदो। दोस्तों हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कैनेडा में जेको आहे रोड क्रॉस करण जे लाइ बि सिग्नल्स हूंदा आहिनि। सो जॾहिं उहो सिग्नल खुलंदो आहे तॾहिं तव्हांखे रोड क्रॉस करणो पवंदो आहे। जीअं साम्हूं सिग्नल जेको हींअर बंदि आहे, जीअं खुलंदो त असां रोड क्रॉस कंदा। सो इहो सिग्नल खुली चुको आहे ऐं हाणे असां हलो। हीअ जेको इलाइक़ो जंहिंमें असां घुमूं था पिया हींअर, हीअ कैलगरी जो डाउन आहे ऐं साम्हूं ई चाइना टाउन शुरू थिए थो ऐं हीअ चाइना टाउन नॉर्थ अमेरिका में जेतिरा बि शहर आहिनि उन्हनि सभिनी शहरनि में चाइना टाउन हूंदो आहे ऐं जंहिंमें उन्हनि जा काफ़ी रेस्टोरेंट्स वग़ैरह हूंदा आहिनि। सो हीअ समूरो चाइना टाउन आहे। हिते जेतिरा बि दुकान आहिनि तक़रीबन सभई चाइनीज़ स्टोर्स आहिनि। दोस्तों हीअ जेको ब्रिज आहे जंहिं ते हींअर आउं चढ़ां पियो, हीअ सेंट्रल स्ट्रीट ब्रिज आहे ऐं हिन ब्रिज जी हिकिड़ी अहम ॻाल्हि तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां, उहो इहो त हिन ब्रिज ते जेके ॿ अदद शींहं लॻल आहिनि पोयां मुंहिंजे बैक साइड ते जेकॾहिं तव्हां ॾिसो त हीअ उहे शींहं आहिनि जेके लंडन जी ब्रिज ते लॻल हुआ, उतां खां पटी करे इन्हनि हिते लॻाया आहिनि। सो दोस्तों हीअ सेंट्रल स्ट्रीट ब्रिज जो साउदर्न साइड आहे ऐं हिन में जेकॾहिं तव्हां ॾिसो त तव्हांखे कैलगरी टावर बि नज़र अचे पियो। ॾाढो मज़बूत ब्रिज ठहियलु आहे ऐं हिन में ॿिन्ही पासनि खां बो रिवर वहे थी ऐं जेकॾहिं आउं तव्हांखे ॾेखारियां हिन पासे त हीअ तमामु बहितरीनु ख़ूबसूरत नहर आहे जेको शहर जे विच में वहे थी। सो दोस्तों मुंहिंजे पोयां जेको नदी तव्हांखे नज़र अचे थी इहो बो रिवर आहे ऐं हीअ जेको नदी आहे इहो कैलगरी जे विच शहर मां गुज़रे थी। बिल्कुलु ईअं आहे जीअं लंडन में थेम्स रिवर आहे जेको लंडन जे विच मां गुज़रे थी। जेकॾहिं तव्हां कैलगरी में आहियो त कैलगरी जी नॉर्थर्न एंड ते इहो बो रिवर स्टार्ट थिए थी ऐं हीअ वरी पोइ साउथ ॾांहुं मुड़ी वञे थी। सो दोस्तों मुंहिंजे पोयां तव्हांखे कैलगरी जो डाउनटाउन नज़र ईंदो हूंदो। कैलगरी जेको आहे कैनेडा जे सूबे अल्बर्टा जो वॾे वॾो शहर आहे ऐं इन जी आबादी 12 लख माण्हुनि ते मुश्तमिल आहे ऐं हीअ वेस्ट कोस्ट ते आहे। इन खां पोइ सिर्फ़ु हिकिड़ी स्टेट आहे ब्रिटिश कोलंबिया, उन खां पोइ कैनेडा जी वेस्ट कोस्ट ख़तमु थी वेंदी आहे। कैलगरी सुञातो वञे थो घणो करे ऑयल फील्ड जे कंपनीज़ जे लाइ, छो जो अल्बर्टा में घणो करे
तेल जो कारोबार तमामु घणो अहमियत जो हामिल आहे ऐं कैनेडा में जेतिरो बि तेल निकिरे थो उन जो 70 खां 80% जेको तेल आहे उहो अल्बर्टा सूबो ॾिए थो। जॾहिं त जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं हितां जी बिज़नेस जी त ऑयल फील्ड खां अलावा हितां जा बिज़नेस जेके आहिनि उहो IT सेक्टर तमामु घणो बूमिंग आहे। उन खां अलावा सिविल इंजीनियरिंग मैकेनिकल इहे बि तमामु सुठा सेक्टर्स आहिनि। जेके दोस्त इंट्रस्टेड आहिनि इंजीनियरिंग में उहो ज़रूरु अचनि एल्बर्टा सूबे ऐं जिन दोस्तनि खे शौक़ु आहे IT में सॉफ्टवेयर डेवलपमेंट में त पोइ उहो कैलगरी में बि ट्राई करे सघनि था। ऐं असांजे भरिसां हिकिड़ी ॿी स्टेट आहे जेके ब्रिटिश कोलंबिया चयो वेंदो आहे, उनजो हिकिड़ो शहर आहे वैंकूवर, उते बि उहो ट्राई करे सघनि था। सो दोस्तो ही कैलगरी जो व्यू पॉइंट आहे ऐं हितां खां तव्हां हेठि लही इन सीढ़ियुनि मां ऐं साम्हूं ब्रिज खां क्रॉस करी कैलगरी जे डाउनटाउन में वञी सघो था। हितां खां कैलगरी जो सॼो डाउनटाउन नज़र अचे थो। जॾहिं त उहो साम्हूं सेंट्रल स्ट्रीट ब्रिज आहे ऐं हितां खां हिकिड़े बेंगलोज़ जी पूरी सीरीज़ आहे। ॾिसो केॾा ॾाढा ख़ूबसूरत बंगलोज़ आहिनि। सो दोस्तों मुंहिंजे पोयां जेको तव्हांखे नज़र अचे थो ही कैलगरी जो डाउनटाउन आहे। नॉर्थ अमेरिका में जेतिरा बि शहर आहिनि, पोइ खणी उहो कैनेडा में हुजनि या अमेरिका में हुजनि, उन सभिनी शहरनि जे विच में हिकिड़ो डाउनटाउन हूंदो आहे जंहिंमें तमामु वॾियूं बिल्डिंग्स हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि बिल्डिंग्स में होटल्स बि हूंदियूं आहिनि, कारोबार जा हब बि हूंदा आहिनि, तालीमी इदारा बि हूंदा आहिनि। सो उहो बेसिकली जेको हूंदो आहे डाउनटाउन, उहो सॼे सिटी जो सेंटर हूंदो आहे ऐं हब हूंदो आहे। सो कैलगरी जो जेको डाउनटाउन आहे उहो एॾो घणो वॾो त कोन्हे, पर हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जो होटल्स आहिनि, जीअं शेरेटन आहे, मेरिट आहे, उन खां अलावा ॿियूं कई होटल्स आहिनि। साम्हूं वेस्टर्न होटल आहे। इन खां अलावा कैलगरी यूनिवर्सिटी जेको सिटी कैंपस आहे उहो बि हिते मौजूदु आहे। इन खां अलावा जेतिरियूं बि वॾियूं इंडस्ट्रीज़ आहिनि उन्हनि सभिनी जो ऑफिसिस बि डाउनटाउन में आहिनि। ऐं दोस्तो जेकॾहिं हिते तव्हांखे पार्किंग करणी आहे त उनजे लाइ ही डिजिटल मीटर्स लॻल आहिनि। सो इन में तव्हां कॉइन्स विझी ऐं पोइ गाॾी पार्क कजो। ईअं न गाॾी बीहारे ऐं हलिया वञो, पोइ वरी चालान हिते कोन मिलंदो आहे। हिते वरी घर डायरेक्ट अची वेंदी आहे पोस्ट ऐं ठीकु ठाकु चालान हूंदो आहे। सो इन जे करे जॾहिं बि पार्किंग कयो त ही डिजिटल मीटर्स जेके लॻल आहिनि इन्हनि जे थ्रू पार्किंग कंदा कयो। हवा ही साम्हूं ट्रेन अचे थी ऐं ही जेको ट्रेन आहे इहो सॼे शहर में हले थी ऐं उनखां पोइ वरी नॉर्थ साइड ऐं एक्सट्रीम साउथ साइड बि वञे थी। दोस्तो कैलगरी शहर जी ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही शहर ॾाढो प्लैनिंग सां ठहियलु आहे ऐं हिते जेतिरा बि एवेन्यूज़ आहिनि ऐं जेतिरियूं बि स्ट्रीट्स आहिनि उहे या त नॉर्थ टू साउथ आहिनि या ईस्ट टू वेस्ट आहिनि। यानी सभु स्ट्रीट्स ऐं एवेन्यूज़ सिधा आहिनि, को बि टेढ़ी मेढ़ी घिटी तव्हांखे नज़र कोन ईंदी। छो जो ही शहर जेतिरा बि नॉर्थ अमेरिका जी वेस्ट कोस्ट ते ठहियल आहिनि, इहे सभु प्लैनिंग वारा शहर आहिनि। जॾहिं त जेकॾहिं ईस्ट कोस्ट ते तव्हां वेंदा जंहिंमें टोरंटो आहे, न्यूयॉर्क आहे, बॉस्टन आहे, इहे सभु शहर आहिनि। सो इन्हनि में तव्हांखे इहो तरतीब नज़र कोन ईंदी जेको वेस्ट कोस्ट जे शहरनि में तव्हांखे नज़र ईंदी। हींअर आउं कैलगरी जी हिकिड़ी ॿी मशहूरु जाइ ते मौजूदु आहियां ऐं इनखे चइबो आहे स्टीफन एवेन्यू। ऐं हीअ हिकिड़ी बहितरीनु स्ट्रक्चर ठहियलु आहे ऐं इन जे आसपास होटलूं वग़ैरह आहिनि, रेस्टोरेंट्स आहिनि। हीअ कैक्टस क्लब कैफ़े आहे। हिते तव्हां पंहिंजे पसंदीदा मशरूब पी सघो था। ऐं हीअ जेको स्ट्रक्चर आहे हीअ हितां जी लैंडमार्क आहे, यानी हितां जी मशहूरु शइ आहे। जीअं न्यूयॉर्क में टाइम्स स्क्वायर जी अहमियत आहे, ईअं ई कैलगरी में हिन शइ जी अहमियत आहे। जीअं त हींअर ॾिसो लाइटूं बि ॿरी चुकियूं आहिनि, ईअं ई जीअं जीअं राति पवंदी तीअं ई इन जो समां ख़ूबसूरत। ऐं जेकॾहिं तव्हां टाइम स्क्वायर कॾहिं विया आहियो त टाइम स्क्वायर में बि तव्हांखे लाइटिंग वग़ैरह ईअं ई नज़र ईंदी आहे ऐं जीअं राति जो पहर वधंदो आहे त उनजी ख़ूबसूरती में इज़ाफ़ो थींदो आहे।
सो दोस्तों कीअं लॻो तव्हांखे मुंहिंजो कैलगरी जो व्लॉग। मूंखे उमेद आहे तव्हांखे हीउ व्लॉग ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे हीउ व्लॉग पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा। इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ्ताब रायम को इजाज़त ॾींदा। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत।